काबिल एहतराम किबला अब्दुल रशीद तुराबी कुमिया फुलार कानो मजलिस अज़ा की किताब फरमाइंदो पर मोहम्मद व आले मोहम्मद बावाज़ बुलंद तर सलवा बावाज़ बुलंद सलवा أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله والضحى والليل إذا سجى سبحان الله بسم الله والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى بسم الله والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى بسم الله وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى بسم الله بسم الله سبحان الله ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر بسم الله بسم الله وأما السائل فلا تنهر بسم الله بسم الله وأما السائل فلا تنحر وأما بنعمة ربك فحدث بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر صدق الله العلي العظيم صلوات الحمد لله وكفى والسلام على عباده الذين اصطفى خصوصا على محمد المصطفى
वकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालैहि इन्नल हुसैन मिस्बाहुल हुदा व सफीनतुन नजात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। दोस्तों बुजुर्गों, सब का पहिरियां दुआ जे अल्फाज त जंहिं मोमिन भाउ हीउ तॾो विछायो आहे, उन मोमिन भाउ जी रोज़ी रिस्क इज़त ऐं आबरू जे इज़ाफ़े जे लाइ, हिन फ़र्श अज़ा जे मक़बूलियत जे लाइ ऐं तव्हांजो अचणु तव्हांजे मरहूमिन जी मग़फ़िरत जे लाइ बि, बानियान मजलिस जी मग़फ़िरत जे लाइ बि, पंहिंजे क़बरुनि खे नूरानी बणजण जे लाइ बि 3 दफ़ा वॾे आवाज़ सां सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद जे तिलावत कई जो अल्लाह जो रसूल फरमाए थो वञण खां पहिरियां मां 2 शयूं छॾियूं थो वञाव, हिकु क़ुरान ऐं अहल बैत। इन ॿिन्हिनि सां हमेशह गॾु हूंदव त दुनिया में बि कामयाब हूंदव, आख़िरत में बि कामयाब। अजीब हिकिड़ो वाक़ियो किताब लिखियो आहे, जेकॾहिं तव्हां राज़ी वेठा आहियो त मां बयानु कयां। मां वाह वाह वारो मौलवी न आहियां, असां मदरसे जा तालिब इल्म आहियूं। पैगाम पहुची वियो, अगरि उन पैगाम जे ज़रिए सां हिकु हदीस आहे जंहिंखे मौला काइनात जे रसूल अली अलैहिस्सलातु व सलाम जन खे फरमायो, ए अली, जेकॾहिं हिकिड़ो शख़्स बि तुझे ज़रिए सां निजात पाए वियो, तुंहिंजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जे लाइ काफ़ी। जेकॾहिं हिन मक़सद बयानु कंदुसि इमाम हुसैन जी फज़ीलत, जेकॾहिं मुंहिंजो हिन बयान में जेकॾहिं कंहिंखे का निजात मिली वञे, कंहिंखे को बख़्शिश मिली वञे, त मुंहिंजे लाइ आख़िरत जे लाइ काफ़ी आहे। मुंहिंजा दोस्तो, असांजे मजलिसुनि में बि इहो पैगाम हुजणु घुरिजे। कुरान जी केॾी फज़ीलत आहे, बयानु कयां। राज़ी वेठा आहियो त क़यामत जो ॾींहुं थींदो, क़ुरान अहिड़ी सूरत में ईंदो, न औलिया अहिड़ी सूरत में ईंदा, न शहीद अहिड़ी सूरत में उथंदा, अहिड़ी नूरानियत वारी सूरत में क़ुरान ईंदो जो अंबिया परेशान थी वेंदा, औलिया परेशान थी वेंदा, शहीद परेशान थी वेंदा, सभु हैरान परेशान हूंदा ऐं सभु इल्तिमास कंदा त ए शख़्स शहीद चवंदा, ए शख़्स तू असांजे टोले में अचु त असां अंबियाउनि खे पाण खे महसूसु कयूं त असांजो वॾो टोलो आहे, असांजो वॾो मर्तबो आहे। शहीद चवंदा, औलिया चवंदा, ए नूरानी सूरत वारा, हिनखे स्टेट कर मुंहिंजा भाउ, नूरानी सूरत वारा उहे इल्तिमास कंदसि त असांजे टोले में अचु त असां नबियुनि खे पाण खे वॾो महसूसु कयूं। तवजो आहे न अंबियाउनि सां बीहंदो, न औलियाउनि सां गॾु थींदो, न शहीदनि सां गॾु थींदो, कंहिंसां बि न बीहंदो, सभु हैरान ऐं परेशान। अज़ीज़ान मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजा दोस्त, क़ुरान छा कंदो? सही आहे बाबा, क़ुरान छा कंदो? पंहिंजो सर सजदे में रखी एॾो रोअंदो, एॾो गिरियो कंदो जो नबी, औलिया, शहीद सभु परेशान आहे त आहे केरु? न असां शहीदनि में थो अचे, न नबियुनि में थो अचे, न औलियानि में थो अचे, कंहिंसां गॾु न आहे त आहे केरु? सभु ईंदा असांजे रसूल वटि, ए अल्लाह जा रसूल, ए वमा यंतिक़ु अनिल हवा जा मिसाक रसूल, ही आहे त आहे केरु? ही कहिड़ी नूरानियत आहे? ही केरु आहे? हिन दुनिया में कहिड़ो अमल कयो आहे जो हिन जो चहिरो असां अंबियाउनि खां वधीक आहे, असां औलियाउनि खां वधीक आहे, असां शहीदनि खां वधीक? सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह।
उन वक्त अल्लाह जो रसूल चवंदो सुञाणियो ही को आम शख्स आहे, ही उहा हस्ती आहे, ही उहो नूर आहे, ही उहो किताब आहे जो दुनिया में ख़ुदा मुंहिंजे मथां नाज़िल कयो। ही क़ुरान आहे, ही अल्लाह जो पाक क़ुरान आहे। उन खां पोइ क़ुरान जॾहिं रोअंदो न ख़ुदा पंहिंजे इज़त ऐं जलाल जो कसम खणी चवंदो मूंखे पंहिंजे इज़त ऐं जलाल जो कसम आहे, ए क़ुरान अॼु सर मथे खण, अॼु पंहिंजे सर खे मथे खण, अॼु मां उनखे अहिड़ो अज़ाब कंदुसि जे दुनिया में तुंहिंजो क़दुरु ई न कयो। क़ुरान इन जे करे नाज़िल ॾिठो त तूं क़ुरान खां चौकी वारो कमु वठ। क़ुरान नाज़िल थियो त हिन क़ुरान जे ज़रिए सां हिदायत वठूं, हिन क़ुरान खे असां वरितोसीं चौकी वारो कमु। अल्लाह फरमाए थो मां हिन क़ुरान खे नाज़िल कयो मां उहा शिफ़ात जे लाइ, हिदायत जे लाइ। मां उम्मत खे, ए हबीब तुंहिंजे उम्मत खे वॾो तोहफ़ो ॾिनो क़ुरान जी सूरत में, लेकिन हिन तुंहिंजी उम्मत क़ुरान जो क़दुरु न करे। अॼु हुनखे मां अहिड़ो अज़ाब ॾींदुसि, उन शख़्स खे अहिड़ो अज़ाब ॾींदुसि जो मां दुनिया में कंहिंखे अहिड़ो अज़ाब ॾिनो ई न आहे। अज़ीज़ान हे क़ुरान हथ वठ ऐं जन्नत में जहिड़े दर्जे में रखेसि, क़ुरान तोखे अख़्तियार आहे, तुंहिंजो अॼु मक़ाम मां अल्लाह पाण बयान कंदुसि। जंहिं शख़्स तुंहिंजो एतराम इज़त कयो, जहिड़े जन्नत जे दरवाज़े ते वठी वञेसि, अल्लाह खे कोई एतराज़ कान्हे। अज़ीज़ान मन, अल्लाह जो रसूल फरमाए थो पंहिंजी औलाद खे क़ुरान जी तालीम ॾियो। क़ुरान जे तालीम खां पोइ असां अहल बैत जी मोहब्बत ऐं मवदत उन जे दिलि में पैदा कयोसीं। औलाद को भी तुरबतल हुसैन जॾहिं ॿार ॼमियो, ॿार ॼमण खां पोइ नंढड़ो ॿार ॼमे, तुरबते हुसैन चटायसि, बीमारी ख़तम, मार्फत कयो। हिन अज़ीम दर्स ॾाव असांजो, हिन में अचूं त दर्स वठी वञूं। हुसैन चइबो छा कया, तवजो आहे या न? अहिड़ो ज़िक्र आहे ख़ुदा जो कसम आहे, ॿाहिड़ा ज़िक्र आहिनि, ॿाहिड़ा ज़िक्र आहिनि जंहिंमें वेहण, निंड करण तस्बीह जे बराबरि आहे। तवजो आहे या न? रोज़ो रख, रोज़ो रखण खां पोइ निंड कर, घुमर फिरण हर शइ जेको बि आहे, अल्लाह फरमाए थो मां तुंहिंजो साहु खणण बि तस्बीह जे बराबरि कंदुसि। जेकॾहिं रोज़े जी हालत आहे त पोइ तुंहिंजो सुम्हण बि इबादत, तुंहिंजी निंड करण बि इबादत, तुंहिंजो घुमण बि इबादत। ऐं ॿियो ज़िक्र आहे इमाम हुसैन जो ज़िक्र आहे। साथ के आले मोहम्मद फरमान था जेको असांजे ॾाॾे जे ज़िक्र में ईंदो, वहमहु लना तस्बीह, हिन ज़िक्र में ईंदे हिन ज़िक्र जो सवाब इहो आहे, तस्बीह जे बराबरि सवाब मिलंदी। मजलिस इमाम हुसैन में साहु खणण इबादत आहे, साहु खणण इबादत आहे। इन जे करे साथ के आले मोहम्मद फरमाइनि था, हिकिड़ो शख़्स आहे जेको इमाम हुसैन जे ज़ियारत करण वञे थो, साथ के आले मोहम्मद फरमाइनि था, ए शख़्स तोखे असांजे ॾाॾे जे मार्फत जी ख़बर आहे? हाँ, इमाम हुसैन जी मार्फत जी ख़बर अथई? इमाम हुसैन जी ज़ियारत करण वञे थो, जंहिं करबला में पहुचे ऐं ज़री वटि पहुचे त ज़ियारत पढ़ जाए कहिड़नि अल्फाज़नि सां, अशहदु अन्ना दमक सकनन फिल खुल्द, ए हुसैन तुंहिंजो मर्तबो इहो आहे, ए मौला हुसैन तुंहिंजो मर्तबो इहो आहे, मां नथो चवां। साथ के आले मोहम्मद फरमाइनि था, अशहदु अन्ना दमक सकनन फिल खुल्द, ख़ुदा जो कसम असांजे ॾाॾे जो मर्तबो इहो आहे त असांजे ॾाॾे जो खून जो, असांजे ॾाॾे जो खून खुदावंद मुताल अर्श ते मलाइकनि जी ज़ियारत गाह बणायो। अशहदु अन्ना दमक सकनन फिल खुल्द, हुसैन मौला जो खून, तवज्जो आहे या न? वजूद न,
हुसैन मौला जो वजूद न खून मुबारक सादिक आले मोहम्मद फरमाता जै जो खून जो एडो मर्तबो हो जे जो मलाइक ज़ियारत कन उनके हुसैन चेबो नारे हैदरी वशरत अज़िल्लतिल अर्श खुदा जो कसमा अर्श के ज़ीनत ॼण वारो हुसैन जो वजूद वशरत अज़िल्लतिस समावात वल ज़मीन आसमान थे जेकॾहिं ज़ीनत आहे हुसैन जे सदके में सादिक आले मोहम्मद अल्फाज़ तो मर्तबो आहे न माने हुसैन जो उन खां पोइ जॾहिं इमाम हुसैन अचे रसूल अजीब तारीफ़ करायो आहे पंहिंजनि किताबनि में न असांजे भारत जे किताबनि में हुज़ैफ़ा यमानी हुज़ैफ़ा ने फ़ारफ़ु हाज़िल हुसैन ए हुज़ैफ़ा यमानी तोखे मां ॿुधायां त हुसैन जो मर्तबो छा केर तो चए वमा यंतिक़ु अनिल हवा जो मिसदाक़ वही खां बग़ैर न ॻाल्हाइण वारो अल्लाह जो रसूल कंहिंखे पंहिंजे सहाबनि खे मारिफत हुसैन जो दर्स ॾेई रहियो आहे कहिड़ो इन्नहु फिल जन्नत खुदा जो कसम जन्नत में वेंदे त सरदार हुसैन वो मुहिब्बी फिल जन्नत हुसैन मौला सां मोहब्बत रखण वारो भी जन्नत में आहे तवज्जो आहे न उन खां पोइ टियों लफ़्ज़ जेको अल्लाह जे रसूल चयो उन में हुसैन मौला जे मर्तबे में न इमाम हसन शरीक आहे न ॿियो कोई इमाम शरीक तवज्जो आहे न टियों लफ़्ज़ चयो अल्लाह जे रसूल वो मुहिब्बहिमा फिल जन्नत हुसैन त अज़ादार जी त ॿी ॻाल्हि आहे जेको हुसैन ऐं हुसैन जे अज़ादार सां मोहब्बत रखणे थो हुसैन ऐं हुसैन जे अज़ादार सां मुहिब्बहिमा जेको इन ॿिन्हिनि सां मोहब्बत करे थो यानी हुसैन ऐं हुसैन जे अज़ादार सां जेको इंसान मोहब्बत करे तो अल्लाह रसूल फरमाए तो खुदा उनखे भी जन्नत में दाखिल करे तवज्जो आहे न जेकॾहिं इन हदीस ते गौर कयूं त असां में इख़्तिलाफ़ ई न हुजनि इन आहे न असां में टोला ई न हुजनि केर बि आहे हुसैन जो अज़ादार आहे मोहब्बत करे तवज्जो आहे या न दुश्मन त आहे न हुसैन हुसैन करे तो मां नथो चवां अल्लाह जो रसूल फरमातो जेको हुसैन सां मोहब्बत करे तो वो भी जन्नत में जे दिल में हुसैन वो भी मोहब्बत खुदा उनखे भी इन मोहब्बत के सदके में जन्नत न ॿियो शख्स जंहिंजे दिल में हुसैन जी मोहब्बत आहे न अगर जो हुसैन जो अज़ादार समझी करे जेकॾहिं हुन जी ज़रूरत पूरी करे तो खुदा चए तो मां अॼु तूं हुसैन जे अज़ादार सां मोहब्बत कई आहे अजुर ॾींदोसांइ क़यामत में त इन जो हुसैन मौला जे मोहब्बत रखण जो केॾो सवाबु हुसैन मौला जी मोहब्बत ईअं मिलंदी आहे छा पढ़ो किताब हुसैन मौला जी मोहब्बत ईअं मिलंदी आहे न इम्तिहान अल्लाह क़ल्ब मां नथो चवां हदीसूं तूं चवनि खुदा पहिरियां दिलनि जो इम्तिहान वठंदो आहे त लाइक़ु आहे त हुसैन जो मुहब बणायांसि लाइक़ु आहे त हुसैन जो अज़ादार बणायांसि छो छाजे करे इल्लत ई आहे त शियो चइबो ई उनखे आहे जेको ऐमा मासूमनि जे वजूद मंझा ख़लक़ थिए तवज्जो आहे शिए जी तारीफ़ पर शियो चइबो छा ख़ुल्क़ु फी तीनतना जेको असांजे वजूद मां ठहे उनखे शियो चइबो आहे ख़ुल्क़ु फी तीनतना असांजे वजूद मां ठहण वारे जो नालो शियो आहे ख़बरदार शिए जो आम मर्तबो न आहे गार न ॾिजांइ छो जो शियो चइबो न खाए जंहिंजो वजूद इमाम जे वजूद सां मिलल हुजे फरहोल फरहना शियो ख़ुशि थींदो आहे इन सूरत में जॾहिं असां ख़ुशि थींदा आहियूं गमगीन थींदो आहे इन सूरत में जॾहिं असां गमगीन हूंदा आहियूं तवज्जो आहे न माना शियो चइबो ई उनखां थींदो राबितो इमाम सां हुजे उनखे शियो चइबो
इम्तिहान अल्लाह कल्ब इम्तिहान वठी करे वो खुदा चंदो आ इन जे अल्लाह जो रसूल फरमाए थो इज़ा अराद अब्द खैरन कल्ब फी कल्बिही मुहब्बतुल हुसैन खुदा जो कसमा जने खुदा के बंदे ते राजी थी पे तवज्जो है ना अल्लाह राजी थे तो अल्लाह जने राजी थी दो तो शादी दो तो वजवाए मुंडा भाई शा दौलत ता कंदो हां सरवत दींदो तस लाल जवाहर दींदो तस ये तो फना वाली शयूं ये तो खत्म थियण वाली शयूं अल्लाह एड़ी शे दींदो आ जेका हिन में दुनिया में भी निजात जो सबब बन जे आखिरत में भी छो जो हु बाकी है ना अल्लाह तो बाकी अल्लाह तो फना थियण वाली शे ही ना है तो को खुदा फरमाए तो मां नखे शे भी इनाम भी एड़ो अता कंदो मास जो इनाम बाकी हुजेस नस्लन ताई वो इनाम हुजेस नस्लन ताई वो इनाम मुजो हुजेस तो अल्लाह शाता कंदो आ इज़ा अराद पांचन किताबन में परावन जे किताब में भी यह हदीस मौजूद आ अल्लाह फरमाए थो मां मोमिन ते राजी थी पया तो हुसैन जी गुलामी अता कंदो फी कल्बिही मुहब्बतुल हुसैन हुसैन की नौकरी अता कंदो मात्र जो का पोत हुसैन जो नौकर जने इमाम हुसैन जो को सवार अचे थो मंसूर को मलाइका 4000 मलाइका आया कई मलाइका आया इमाम हुसैन जला मदद की जरूरत हो जाई त कई बोला चो तो न मुखे तांजी मदद की जरूरत ना है लेकिन 4000 मलाइका आया उन वक्त इमाम हुसैन शहीद थी चुको है उन हिकड़े जो नालो मंसूर अल्लाह फरमाए ए मंसूर अज खा पो तुजी ड्यूटी तब्दील आ छो मलाइका जेके तस्बीह में हुंदा वो तस्बीह में जेके रुकू में हुंदा वो रुकू में उनन के जरूरत ना जो को तस्बीह वो तस्बीह खत्म करे रुकू में हल वने ना जेके जेड़ी ड्यूटी हुंदी है ना वो ड्यूटी अंजाम दींदो आ हाने मंसूर जने इमाम हुसैन शहीद थियो अल्लाह तो ए मंसूर अज खा पो मा तुजी ड्यूटी तब्दील करे छरी अज खा पो तो ड्यूटी आ हुसैन जे आजादार जे नौकरी अज खा पो तुजी ड्यूटी आ जो तू हुसैन जो जेको भी आजादार होजे उन जी खिदमत करण तुजी ड्यूटी आ लिखंदा जे इमाम हुसैन जो ज़वार जे करबला में मरी वने तो गुस्ल कफन यो फरिश्तो पान अंजाम दीदो मंसूर कब्र में भी पान ईंदो जेतरे ताई हुसैन मौला जो आजादार करबला में रहंदो तेतरे ताई हिफाजत करण वारो मलाइक मंसूर जेतरे ताई ड्यूटी नहीं है तुझी ड्यूटी आ ता करबला में केतरा ज़ार इंदा अज ताई को भुखो सुतो डिठो हुंदो हां केतरिया करबला केतरिया नंढिया करबला एतरा ज़वार चंदा छाजे करे ये मंसूर के ड्यूटी आ जने भी को ज़वार चई करबला के वसी करे छे करबला के वसी कर तुझी ड्यूटी आ न को ज़वार भुखते हो जाए न को ज़वार भुखते सुने इस्तकबाल करे से ये तो मर्तबा हुसैन मौला जो खुदा जो कसम जनाब अबुल फजल अल अब्बास खुतबो दिनो मारफत हुसैन जे ला हुसैन चेबो छाते पढ़ाया ता के गर्मी महसूस है हां अल्लाह राजी ते बिठायो ना अबुल फजल बास मौला मौला इजाजत दे तमा हाजन के बल्लज तुझे मारफत जा बुधाया तो हुसैन चेबो शाके जने मुझे मौला अहराम छदे करबला जी तरफ सफर करन का उन वक्त मौला तो ठीक है
इजाजत किताब लिखे मौला खाना काबा या त दीवारा या मथी जगह ते बिही करे मार्फत हुसैन जो दर्श ॾिनो। कहिड़ो दर्श? अय्युहल फाजिर, ए फासिक फाजिर इंसानो। तवज्जो आहे या न? मुझे तर थोड़ो मुझे ख्याल कजो। हाँ केड़ा अल्फाज केड़ा अल्फाज फासिक फाजिर। तवज्जो आहे या न? हथ बदी अर्ज क्यों ए अबुल फजल अब्बास ए मौला गाजी अब्बास ये केड़ा अल्फाज चई रहा है? ये तो खाने काबा जो तवाफ करे रहा है, ये तो हाजी है, ये हज करे रहा है। हाजिर के फासिक फाजिर। तवज्जो आहे या न? हाजिर के फासिक फाजिर। अबुल फजल अब्बास लफ्ज ये चवंदो ए तहां जेको तवाफ करे रहा आहियो न, इहो तवाफ ना, इहो खाली चक्कर है। तवज्जो आहे न? खाने काबा जो जेको तवाफ करे रहा आहियो, तवाफ इहो हकीकी तवाफ ना है। छो इन जे करे जो जेको हकीकी वारिस आहे, हकीकी वारिस खे क़त्ल करण जे लाइ तॾहिं त मौला इहराम छॾियो न। जो खाना काबा अमन जो घर आहे, इन अमन जे घर में अंदर ये मुनाफिक ऐं काफिर तलवारूं खणी आया त इमाम हुसैन खे क़त्ल कयूं। इन जे लाइ मौला गाज़ी अब्बास फरमाए थो, ए फासिक फाजिर इंसानो, तव्हांखे हुसैन जे मार्फत जी ख़बर न आहे। तव्हां खाली तवाफ करे रहिया आहियो, इन तवाफ जो को फ़ाइदो ई न आहे। इन जे करे जो तव्हां इमाम जी मार्फत तव्हांखे हासिल आहे, तव्हांखे इमाम जी मार्फत मिली न आहे, तव्हां इमाम खे सुञातो ई न आहियो। इमाम जो मर्तबो छा है? इमाम जो मर्तबो काबा खां वधीक आहे। तवज्जो आहे या न? इमाम जो मर्तबो काबा खां वधीक आहे। काबे जो मर्तबो हेठा हिकु शख्स सहाबी हुयो, सहाबी खाने काबा में खाने अल्लाह के अल्लाह जो वास्तो दे रही खाने काबा जो मुझा मालिक इन काबे जे सदके मां मुश्किल हल कर। अल्लाह जो रसूल फरमाए चुप थी वन। तवज्जो आहे न? अल्लाह जे रसूल तो चुप। ये जो को वास्तो दे रही है न काबे जो ये वास्तो न दे अल्लाह के तू पंहिंजो वास्तो दे। तवज्जो आहे या न? अल्लाह के तू पंहिंजो वास्तो दे। इन जे करे जो अल्लाह जे नजदीक मोमिन जी इज्जत काबे खां वधीक आहे। अल्लाह के पंहिंजो वास्तो देस। तवज्जो आहे या न? इमाम ज़ैनुल आबिदीन काबे जो तवाफ कन पर हिकिड़ो साल आहे त हाजत खणी आहे। मौला मूंखे इहा परेशानी आहे, मौला तवाफ खे छॾियो। असाबिन खे पंहिंजे मौला तवाफ करे पोइ हिन जी हाजत पूरी कयूं था। मौला ॾिस न न तवाफ को भी करे सघूं था, पहिरां मोमिन जी हाजत खे पूरो कयूं। तवाफ को भी थी सघे थो, हिन जो मक़ाम वधीक आहे। तवज्जो आहे या न? ए फासिक फाजिरो, ख़ुदा जे इज़्ज़त जो कसम आहे, जेकर इम्तिहान न हुजे हाणे गाज़ी जा अल्फाज़, जेकर अल्लाह जी माशियत इन जो इम्तिहान न हुजे, हा लतारल बैत क़ब्ल तमशी लदह। खुदा जो कसम हुसैन काबे दे न अचे या काबो परवाज़ करे हुसैन जे कदमन में अचे। हुसैन काबे दे न वञे लतारल बैत क़ब्ल तमशी लदह। हुसैन काबे में इन जे करे आयो आहे त हुन जी मर्ज़ी आहे। तवज्जो आहे या न? ख़ालिक जी मर्ज़ी आहे, न तो हुसैन काबे में न अचे हा। अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अशबह बैतन बिक़दम अबीही। खुदा जो कसम जे हिन काबे के फज़ीलत ॾिनी हुसैन जे बाबे जे सदके में। जंहिं हुसैन मौला जे बाबे हिन काबे के फज़ीलत ॾिनी। जेकॾहिं अली न हुजे हा त पहिरियां घर हुयो, घर हुयो। बैतन बाद अशबह क़िबलतन। मौला गाज़ी
बाबो आयो हुसैन जो बाबो आयो इहो बेत हुयो मुंहिंजे बाबे जे अचण खां पोइ काबो बणिजी हिन काबे खे हिन घर खे काबो बनाइण वारो हुसैन जो काबो खुदा जो कसम आहे जेकॾहिं उन खां पोइ टियों जुमिलो तव्हांखे ख़बर आहे हुसैन जो तव्हां हजर असवद जा बोसा था ॾियो तव्हां हजर असवद जा बोसा ॾेई रहिया जेकॾहिं हजर असवद खे ख़ुदा इज़न ॾे न त इहो उॾी करे हुसैन जे क़दमनि जा बोसा पाण ॾींदो अॼु उहो वञी रहियो आहे अॼु काबो उहो छॾे रहियो आहे जेको आयत ततहीर जो मिस्ताक जेको आयत ततहीर जो मिस्ताक ऐं तव्हां उनजी बैत नथा कयो जंहिंजे घर में क़ुरान नाज़िल थिए उनजी बैत था कयो मन दनस वल्लहवात जंहिंजो घर निजासत जो घर आहे जेको हमेशह जुआ खेॾंदो रहियो उन यज़ीद मलऊन जी बैत करे रहिया हुसैन खे छॾे रहिया मार्फत हुसैन लेकिन इन में हुसैन जी मार्फत जो ॿियो जुमिलो चवां मार्फत हिकिड़ो शख़्स अल्लाह जे रसूल वटि आयो अल्लमनी अमला युहिब्बुल्लाह व युहिब्बु रसूल बस ॿ टे लफ़्ज़ मां चवां थो जंहिंमें तव्हां ख़ामोश इख्तियार कंदा छो कि दर्स वारो मौज़ू आहे हिकु शख़्स आयो असांखे इहो अमल ॿुधाए अल्लाह जा रसूल जे अमल जे ज़रिए सां अल्लाह राज़ी थिए तवजो आहे अल्लाह व युहिब्बुल मखलूक़ून अल्लाह भी राज़ी थिए अल्लाह जी मखलूक भी राज़ी थिए कायनात जे रसूल कहिड़ो जवाबु को जवाबु ॿुधंदो जेकॾहिं चाहे थो त ख़ालिक़ राज़ी थिए त पहिरां ॾिस तो उन ख़ालिक़ जो मक़ाम ऐं मार्फत तुंहिंजे वजूद में केतिरी आहे तूं अल्लाह खां केतिरो ढुञे थो जेतिरो ढुञंदे एतिरो मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह वटि हूंदी इमाम हुसैन वटि शख़्स आयो अल्लाह जा रसूल मां गुनाह ते ॾाढा गुनाह कयां थो मूंखे अहिड़ो अमल ॿुधाए जे अमल जे ज़रिए सां मां गुनाह छॾे ॾियां तवजो आहे या न इमाम हुसैन चयुसि पहिरियां अल्लाह ताकुल रिज़्क़ अल्लाह गुनाह नथो छॾणु चाहे कि मां केॾी कोशिशि कयां त मूंखां गुनाह नथो छॾे सघां इमाम हुसैन फरमाए त पोइ अल्लाह जो रिज़्क़ खाइणु छॾे ॾे अल्लाह जो रिज़्क़ खाइणु छॾे कि मौला इहो बि नथो कि जॾहिं मलकल मौत अचई त पोइ उनखे पंहिंजो रूह कब्ज़ करणु न ॾे मां तोखे साह कढणु न ॾींदुसि इहो करे सघे थो की न इहो बि नथो करे सघे तो जो आहे मार्फत हुसैन ही जेको तव्हां ऐं असां मुहर्रम मल्हाए रहिया आहियूं इहो मुहर्रम आहे ज़ैनब हुसैन जो मुहर्रम ख़तमु थी वियो सज्जाद ज़ैनब जो मुहर्रम शुरू आहे बस मां ज़्यादा तमीद न बदल छो तो मां पंहिंजो टाइम वठी छॾियो हाणे गर्मी बि ॾाढी आहे ज़ाकिर साहब बि अची वियो आहे ज़ाकिर तव्हांखे मसालो घणो ॿुधाईंदो मां ॿ टे लफ़्ज़ बसि बयानु करे बग़ैर तमीद जे हुसैन जो मुहर्रम शहीद मुर्तज़ा मुतहरी लिखे थो त हिकु ज़ैनब करबला खां पहिरियां आहे हिकु ज़ैनब करबला खां पोइ यानी ॿ ज़ैनब कीअं करबला खां पहिरियां ज़ैनब सलाम अलैहा का शइ बर्दाश्त न पई करे सघे पंहिंजे भाउ जे फ़ौजूं अचनि हा हर हर सवाल करे हा भाउ हुसैन तुंहिंजो को मददगार कान्हे को तुंहिंजो को बि मददगार कान्हे को फ़ौजूं अचनि थियूं साईं बर्दाश्त न करे सघिया लिखनि था जॾहिं इमाम हुसैन विदा वक़्तु आयो त साईं जे लाइ ॿ टे अल्फाज़ दुआ जा पढ़िया त मुंहिंजी भेण बर्दाश्त करे मुंहिंजी भेण बर्दाश्त करे उन खां पोइ लिखनि था जॾहिं साईं जे लाइ अल्फाज़ इमाम हुसैन दुआ जे लाइ चया उहा ई साईं ज़ैनब हुयूं
खुदा जो कसमा हर मुश्किल के हल कंदी आई, हर मुश्किल के यजीद मलूं जे अखियुनि में अखियूं विझी करे चयईं, जे तेरी ताक़त हलाइणी थी हलाए, कॾहिं बि असांजे ज़िक्र खे ख़तमु न करे सघंदी। केॾी बि कोशिशूं कयूं करे, जे तो बि हीला हलाइणा थी हलाए, मलूं न तूं असांजे ज़िक्र खे ख़तमु न करे सघंदी। हा अज़ीज़ो, लेकिन कुछ अहिड़ा सवाल हुया साईं ज़ैनब सलाम अलैहा उनजो जवाब न पई ॾेई सघे। उहे कहिड़ा सवाल हुया? उहा नंढड़ी थी इमाम हुसैन जी सकीना बार बार पुछा करे आ, मां मुंहिंजो बाबा किथे आहे, मुंहिंजो बाबा किथे आहे? मां करबला खां कूफे, कूफे खां शाम तमातियूं झलींदी आई आहियां, अञा ताईं बाबा न आया आहे, मुंहिंजो बाबा किथे? हा पुट, तुंहिंजो बाबा आख़िरत जे सफ़र जे लाइ वियो आहे, तुंहिंजो बाबो ज़रूरु ईंदो। हाँ अज़ीज़ो, ज़िंदान शाम में साईं बाबा खे ॾिठो आहे, जीअं बेदार थी, बेदार थियण खां पोइ जॾहिं साईं रोअणु शुरू कयो त हाणे मां तेतिरे ताईं बसि न कंदसि जेॾे ताईं मूंखे बाबा न मिलाईंदा। हा अज़ीज़ो, बीबी मजबूर हुयूं, बीबियुनि टोलो मचायो आहे, मातम करणु शुरू कयूं। जॾहिं मातम थियो, अधु राति जो टाइम हुयो, दारोगो अचे थो, कहिड़ी ॻाल्हि आहे राति जो, छाजे लाइ रोअणु शुरू कयो अथव? इमाम सज्जाद चए थो, मुंहिंजी नंढड़ी भेण आहे जंहिंजो नालो सकीना आहे, ख़्वाब में बाबा खे ॾिठो अथई, हाणे चए थी जेतिरे ताईं बसि न कंदमि तेतिरे ताईं बाबा न मिलाईंदव। ही दारोगो वञे थो, मलूं न ॾे, इमाम हुसैन जो सर खणी अचनि था। अस्सलाम अलैक या बिन्त रसूलल्लाह, पुरसो जो वाक़े करबला खां पोइ थी जे पीउ सां पहिरें मुलाक़ात, जॾहिं जो बाबा जो सर आयो, साईं छा कयो? सर खे बाबा जे झोलीअ में रखी करे साईं सुम्ही पई, रोई करे चए थी, बाबा बाबा जॾहिं जो मां, हो बाबा मां तुंहिंजे सीने ते सुम्हंदी हुयमि, बाबा जो सकीना उधार लहण जे लाइ आई थी, हो बाबा हाणे सकीना सुम्हे थी, बाबा तो सकीना जे सीने ते सुम्ह। हा अज़ीज़ो, मुंहिंजी साईं छा कयो आहे? मुंहिंजी साईं बाबा जे सर खे ॾिसी करे कुझु वेण करणु शुरू कया। कहिड़ा वेण कयईं? बाबा हो बाबा तुंहिंजे वञण खां पोइ, हो बाबा मां चमाता झलींदी रही आहियां, हो बाबा मां ताज़ियाना झलींदी रही आहियां, हो बाबा असांजे ख़ैमनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं। मुंहिंजी साईं बाबा जे सर खां कुझु सवाल कया। कहिड़ा सवाल कयईं? बाबा मन लज़ी कतअ वरीदत, हो बाबा मूंखे इहो त ॿुधाए, बाबा तुंहिंजे सर खे कंहिं धार कयो? बाबा मूंखे इहो त ॿुधाए, हो बाबा मुंहिंजी उमिरि त ॾिस, बाबा मुंहिंजी यतीम थियण वारी उमिरि आहे, हो बाबा मां हिन उमिरि में तमाता झलींदी रही आहियां। मुंहिंजी साईं आख़िरी सवाल कयो। कहिड़ो सवाल कयईं? वो मुंहिंजा बाबा जॾहिं जो ख़ैमन मां असां खां मोकिलाए वए, बाबा तूं 3 ॾींहंनि जो प्यासो है, 3 ॾींहंनि जो तसियो है, बाबा तोखे पाणी प्यारे शहीद कयो वियो या प्यासो ज़िबह कयो वियो? मुंहिंजे मौला इमाम हुसैन जा लब हलिया, रोई करे